अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हालनि कहिड़ा अहवाल आहिनि? ख़ुशि चाक चङा भला, तबियतूं सही। असां हिन वक़्तु दरगाह वतायो फ़क़ीर लंग कुपो स्टॉप ते मौजूदु आहियूं। अॼु असां हिते प्रोग्राम रखियो आहे वताए फ़क़ीर ते महफ़िल जेका अॼु असांजी लाइव ईंदी, उन में ही असांजो जेको प्रोग्राम जो सरबराह आहे हिन मुंहिंजे सॼे सथ जो उदासी अलाए बचायो ज़ौर, ऐं ही मूंसां हर वक़्तु गॾु हूंदो आहे। अॼु हिते वारी जेका महफ़िल आहे उन जो इंतिज़ाम बि हिन जो करायल आहे। उन खां अलावा हींअर आउं अव्हांजो दोस्त मजादी जरवार, ही सफ़र जो साथी अज़ीम ज़ौर पाणी भाउ प्यार, ही तव्हांखे ॾेखारींदो हलां दरगाह। ही दरगाह जेका तव्हां साम्हूं ॾिसो पिया, इहा हज़रत आली शाह अल मारूफ़ शेख लोही नड़ो सरकार। हिते मुंहिंजो दोस्त अदा दीदार शेख जेको आहे हिन वक़्तु गादी नशीननि वारे ख़ानदान मां असां सां हिते गॾु आहे, ऐं उन खां पोइ मालूमात वठंदासीं। ऐं उन खां पोइ पासां सिंध जो सदा सचार सूफ़ी दरवेश वतायो फ़क़ीर, जंहिंजा अलाए केतिरा किसा आहिनि ऐं उन जूं केतिरियूं कहाणियूं आहिनि, ऐं उन जा काफ़ी मतिलबु लेखकनि उन जो दोस्त पाणी पीओ। उन जा काफ़ी किसा जेके सच ते मबनी आहिनि हिन दौर में, उन्हनि खे जेकॾहिं ॾिसिजे त बाक़ाइदगी सां माना सचार माण्हू जा किसा ऐं हिन दौर में उहे सभु ॻाल्हियूं ॾिसूं पिया। संदुनि लाइ मशहूरु आहे त पाण हिकिड़ी दावत में विया त फाटल वेस में विया। हिकिड़ी दावत कोक संदल हुई, उन दावत में विया त फाटल वेस में हुआ, त उते काज जे धणियुनि जेको आहे उहो फ़क़ीर खे कढी छॾियो दावत मां, त हल हल हिते जेको सो वॾनि माण्हुनि जी दावत आहे, तूं फ़क़ीर हिते महफ़िल में किथे असांजे प्रोग्राम में अची निकितो आहीं। पाण विया, वरी उहा ई घड़ी कंहिं ओड़े पाड़े मां कंहिंखां इस्त्री थियल कपिड़नि जो वॻो अछे कलर जो वठी उहो कपिड़नि जो वॻो पाए पाण वरी उन साॻी दावत में आया, त माण्हुनि कोन सुञातो सूफ़ी सचार असां जेके वताए फ़क़ीर खे, ऐं उन्हनि वॾी आदर भाव करे जेको सो फ़क़ीर खे विहारियो। फ़क़ीर जे अॻियां जेॾी महिल ताम लॻा त फ़क़ीर उहे ताम खणंदो कपिड़नि ते हारींदो वियो, कपिड़नि ते हारींदो वियो। त माण्हुनि चयो हीउ छा पिया करियो? चए बाबा हीउ जेको तव्हां हींअर मूंखे जेका इज़त ॾिनी आहे न, उहा मूंखे कोन ॾिनी आहे, इहा तव्हां इज़त ॾिनी आहे कपिड़नि खे। उहे जेको सो तव्हां आउं सवेरे पायो हुउसि फाटल वेस में, तव्हां मूंखे हितां कढी छॾियो। हा, खारायो त ओॾी महिल ई खारायो आहे, पर तव्हां जेको सो मूंखे कढी छॾियो प्रोग्राम मां। त इन मां साफ़ु ज़ाहिर थियो त जेको आहे निज़ाम सॼो आहे उहो कपिड़नि जो आहे, इज़त कपिड़नि खे आहे, बाक़ी माण्हू खे इज़त कोन्हे। सो पोइ माण्हू शर्मिंदा थिया, फ़क़ीर खां माफ़ियूं बुज़ुर्ग खां वरितऊं। ऐं वालेकुम सलाम बाबा, ही उस्ताद रोशन ढोलक नवाज़ असांजे महफ़िल जे लाइ पहुची चुको आहे। पाण घड़ी खां पोइ संगत कंदा सिंगार लाशारी साहिब सां। दीदार हली आया मुंहिंजे पासे में वेह। दीदार आउं आहियां लाग़र्ज़ माण्हू, ही मुंहिंजे पाड़े में, तूं त मुंहिंजो पुराणो दोस्त आहीं। साईं नज़ीर आले पोटे सां थायरियो, आले पोटे वारो साईं नज़ीर आले पोटो, उन सां गॾु मूं वटि काफ़ी दफ़ा आयो आहीं ऐं दावत बि ॾेई वियो आहीं, पर लाग़र्ज़ी एतिरी आहे जो 2 किलोमीटरनि ते वेठा आहियूं पर अचणु कोन थो थिए। अॼु असां
सिंगार लाशारी का टाइम वरितो महफ़िल जो तो उहा महफ़िल हिते करणु आयासीं तो वो बताए फ़कीर चई आहे त अबरे सबरे सां को हर लड़े कोन थो सबरे सां सभु को अचे थो हलियो हा सही आहे मज़ादी उहो ई हथु वठी रखियो हलियो। अच्छा हाणे हिते अचण खां पोइ तव्हां त मूंखे पहिरीं ई ॿुधायो त हिते जेके दरगाहूं आहिनि ॿई साईं शेख लोही नड़ो हज़रत आली शाह ऐं धमण घोट उनजो पुटु आहे दमण घोट बि उनजो पुटु आहे जेको हिते मदफून आहे ऐं वताए फ़कीर जी दरगाह बि हिते आहे हीअ उन्हनि जा गादी नशीन जे ख़ानदान में आहिनि। हाणे हिन खां थोरो असां हींअर मूंखे हिकिड़ो किसो पे ॿुधाई लोही नड़े जो शेख लोही नड़े जो त मुंहिंजे हिते लोही नड़ो नालो की पियो हालांकि मूं हिनखे ग़लति पे पढ़ियो ऐं रिटायर प्राइमरी उस्तादु आहियां पर आउं पंहिंजी ग़लती तस्लीम कंदे इहो ॿुधायां त मूं हिनखे ग़लति पे पढ़ियो पर वरी पोइ अदा दीदार उहो मतिलबु दुरुस्त करे ॿुधायो मूंखे ऐं अदा दीदार साईं लोही नड़े जे बारे में तव्हांखे वधीक ॿुधाईंदो त हिन ते इहो जेको नालो उहो की पियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जीअं त मोहम्मद रहीम मजादी तव्हां पुराणा माण्हू आहियो ऐं अव्हांखे वताए फ़कीर सैयद आली शाह दरगाह जेका अव्हांजी दोस्त आहिनि सभिनी खां भली कार चवां थो महिरबानी। पहिरियों पंहिंजो त हीअं कुबो अव्हां वीडियो भरी आहे ऐं दीदार बि अव्हां कयो साईं जो हीअ सैयद आली शाह पीराने पीर दस्तगीर जिलानी ख़ानदान मां भेण जे ख़ानदान मां उनजो ज़िक्र कंदा उन भेण जो औलाद मां हो हलियो साईं असुल साईं मदीने शरीफ़ विया हुआ पोइ ठटे ज़िले में साईं जमील शाह ॾाढा तारीख़ गिरनारी वॾो ज़बरदस्त मज़ार आहे साईं जमील शाह जी उते साईं अची मुस्तक़िल रिहाइश इख़्तियार कई ठटे ज़िले में जमील शाह वटि पोइ जमील शाह वटि जॾहिं रहंदा हुआ पोइ जमील शाह वटि कई बुज़ुर्ग दोस्त अहिड़ा ईंदा हुआ अलाह वारा पोइ हिकिड़े ॾींहुं जमील शाह उनखे अर्ज़ु कयो त अव्हां में को अहिड़ो माण्हू हुजे मूंखे अण फरी में जो खीरु पीआरे साईं आली शाह ॿुधे ड्यूटी में हूंदो हो पोइ साईं उथी साईं सां ॻाल्हाए मुखातिबु थियो थी वियो अलाए साईं जेको अव्हां ऐलान कयो आहे पंहिंजे दोस्तनि लाइ जेके आया महिमान ऐलान कयो आहे जंहिंमें ताक़त हुजे करे सघे पोइ साईं जमील शाह जिन चयो त बाबा जंहिंमें ताक़त हुजे उहो करे सघे थो ज़रूरी कोन्हे को मुंहिंजो दोस्त करे हलियो साईं आली शाह ऐं जमील शाह जे अॻियां ईंदो हलियो हुनखे चवंदो साईं पंहिंजो